समारोह खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ। दरगाह सैयद सखी शाह दीवानू सुल्तान हाशमी जो गादी नशीन बहराणी हाउस समारोह पहुतो। सहाफ़ी समाजी शख्स जे पुट जी विलादत ते मुबारकूं ॾिनियूं। बहराणी हाउस ते पहुचण ते सुप्रीडेंट सीशन कोर्ट अब्दुल गफूर बहराणी सुल्तान अमन बहराणी भलकार कयो। मशहूर दरगाह सैयद सखी शाह दीवानू सुल्तान हाशमी जी गादी नशीन दिलबर फ़कीर मेमण उर्फ मस्तानू अली रज़ा मोमिन समाजी सहाफ़ी शख्स रोशन बहराणी जे पुट अब्दुल वहाब जे विलादत ते मुबारक ॾियण लाइ समारोह पहुतो, जेके सुप्रीडेंट सीशन कोर्ट उमरकोट अब्दुल गफूर बहराणी, कोर्ट जे सीनियर क्लर्क सुल्तान अमन बहराणी, फ़कीर मोहम्मद बहराणी ऐं ॿियनि भलीकार कयो। उन मौक़े ते दरगाह जे गादी नशीन फ़कीर दिलबर उर्फ मस्तानू चयो, हीअ सिंध सूफ़ियुनि बुज़ुर्गनि ओलियानि जी सरज़मीन आहे। सिंध जे ओलिया इकरामनि हमेशह मोहबत भाईचारो आजिज़ी जो दर्स ॾिनो आहे। असांखे घुर्जे त असां पंहिंजे मुआशिरे में हिक ॿिए खे इज़त ॾियूं, हिक ॿिए जो ख्यालु रखूं। उन चयो त अलाह खे राज़ी रखण लाइ नमाज़ पढ़ो, आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजो अक़ीदो मज़बूत रखो। ऐं दुआ ॾियण ऐं वठण आयो आहियां, असांखे हिक ॿिए लाइ दुआऊं करणु घुरिजनि। उन मौक़े ते मीरपुर ख़ास मां गॾायल जयराम माली समेत बहराणी बिरादरी जा अब्दुल्ला बहराणी, नसीर अहमद बहराणी, जावेद बहराणी, अब्दुल रऊफ़ बहराणी, अदीब बहराणी ऐं ॿिया बि मौजूद हुआ। बेहतर सुनना खुदा असा बिंदी ये रिस्क में बरकत अता फरमा, इज्जत में बरकत अता फरमा, ईमान में बरकत अता फरमा, जिंदगी में बरकत अता फरमा। इलाहुल आलमीन मुझे मौला जा मुरीद खादिमी अकीदतमंद पूरी कायनात में जिते जिते असी आबाद आहियूं, इलाही असांजा अज ऐं आशियाना वाला असांजा वेड़ा वसा असांजे घर ते पंहिंजे रहमतुनि जो नज़ूल करणु, बरकतुनि जो नज़ूल करणु, रहमतुनि जो नज़ूल करणु। या इलाहुल आलमीन फ़सूल फ़सूल सने अब्दुल गफूर इलाहुल आलमीन ने बादशाह ने उठाया, इलाही उनका आबाद करो। या इलाहुल आलमीन घर में आबाद रहने वाला इलाहुल आलमीन बच्चन का खंड करो। या इलाही रिस्क जो बरकत अता फरमा, बरकत अता फरमा। इलाहुल आलमीन दी खास जी असद का मुनाफिक की मुनाफिक शरई वसवसे का पनाह में आलम ने जुल्म का पनाह इलाहुल आलमीन मोहम्मद व आले मोहम्मद के सदके में तो उनन के पे जो हिफ्ज़ ही अमानत या इलाहुल आलमीन ज़मीनी आसमानी आफतुल का पनाह अता फरमा, नागानी हादसा का पनाह अता फरमा। या इलाहुल आलमीन मोहम्मद व आले मोहम्मद के सदके में असा बिंदी के खैर वाली जिंदगी अता फरमा, बरकत वाली जिंदगी अता फरमा, सलामती वाली जिंदगी अता फरमा। या इलाही के बे औलाद नरीना औलाद अता फरमा। या इलाहुल आलमीन या इलाहुल आलमीन मुझे मुर्शिद शाह पाक में बिंदी मुरीद जो खैर कर फरमा, आइंदा नस्ल को जो को नशर ते आबाद फरमा। इलाहुल आलमीन गुनहगार बंदे जिन गुनहगार अथन के करीम मुर्शिद शाह दे वने पाक के हमारे इलाही उन्हें मगफिरत फरमा, उन्हें मगफिरत थे इलाहुल आलमीन दर्जात बुलंद फरमा, जो में बेशर के शफाअत रसूल करीम आमीन। दुरूद पढ़ा बूडो कमरानी शहर खां रिपोर्ट करे रहियो आहे आशिक अली चुणेचो। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चुणेचो जी क्लिनिक ते बूडो कमरानी शहर में मुफ़्त कैंप लॻाई वई, जंहिंमें डिगड़ी शहर जो मशहूर डॉक्टर अहमद नवाज़ मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। जंहिंमें डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चुणेचे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असां मुफ़्त कैंप लॻाए पंहिंजो फ़र्ज़ निभायो आहे। बौद्धर फार्म खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। ढगो फार्म जो रहवासी 14 साल नीगर मुक़द्दर वल्द सुलेमान भट्टी 3 ॾींहनि खां पुर इसरार नमूने गुम, वारिस परेशान आहिनि। 14 सालनि जो नीगर मुक़द्दर वल्द सुलेमान भट्टी 3 ॾींहनि खां गुम थी वियो आहे। वारसनि पारां पुछा ॻाछा बावजूदि रस पतो न मिली सघियो। वारसनि मूजिबि नीगर ॾींहं जो वक़्तु घरां निकितो आहे। 3 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं रस पतो नाहे मिली सघियो। ॻोल्हा में मदद कई वञे। जी सामाईन, बौद्धर फार्म में ढगो फार्म जो रहवासी 14 सालनि जो नीगर मुक़द्दर वल्द सुलेमान भट्टी 3 ॾींहनि खां पुर इसरार नमूने गुम, वारिस परेशान आहिनि। 14 साला नीगर मुक़द्दर वल्द सुलेमान भट्टी 3 ॾींहनि खां गुम थी वियो आहे।
वारसनि पारां पुछाॻाछ बावजूद ॾस पतो नाहे मिली सघियो। वारसनि मूजिबि नींगर ॾींहं जो वक़्तु घरां निकितो आहे। 3 ॾींहं गुज़रण बावजूद अञा ताईं ॾस पतो नाहे मिली सघियो। ॻोल्हा में मदद कई वञे। उमरकोट खां ख़बर शामिल कंदासीं। डॉक्टर हेमलाल वाघाणी डिविजनल ब्यूरो चीफ। नेशनल प्रेस क्लब सामारा जे सदर डॉक्टर हेमलाल वाघाणी जी मासात वाधूमल इंजीनियर जी धर्म पत्नी सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह ऐं पीपी अॻवान सैयद सरफराज शाह जी पर्सनल असिस्टेंट चेतन कुमार करमाणी मेंघवाड़ जी भाॼाई ऐं मेंघवाड़ बिरादरी में नाले वारी शख़्सियत इंजीनियर वाधूमल करमाणी मेंघवाड़ जे धर्म पत्नी जी देहांत ते संदसि तॾे ते खोसो पाड़ो उमरकोट में पहुची सोगवार वारसन इंजीनियर वाधूमल करमाणी, चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर गोमूमल करमाणी, चेतन कुमार करमाणी ऐं ॿियनि करमाणी परिवार जे मोज़ीन सां अफ़सोस जो इज़हार करे ॾुख वंडियो। उन मौक़े ते मेंघवाड़ बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जा माण्हू पिणु वॾे अंग में ताज़ियत लाइ आयल हुआ।